भारतीय जारियत खिलाफ टंडोबागो में शानदार रैली, पाक फौज से भरपूर यकजहती जो इजहार। टंडोबागो का रिपोर्ट कर रहे अली गुलाम खोसो। भारतीय जारियत के खिलाफ पाक फौज से यकजहती के इजहार लाए ह्यूमन राइट्स पाकिस्तान ज़िला बदीन के मीडिया कोआर्डिनेटर अली गुलाम खोसो की अगवानी में टंडोबागो शहर में एक वही रैली जो एहतमाम किया वियो। रैली शेल पंप अलाहवाला चौक तां शुरू थी ऐं बदर चौक ते वॾे जलसे में तब्दील थी वई, जिते शहरीन वॾे अंग में शिरकत करे पंहिंजे जोश ऐं जज़्बे जो इज़हार कयो। रैली में अली गुलाम खोसो, असलम बान, अल्लाह बचायो दलवाणी, रज़ाक मलिक, शाहिद खोसो, मुश्तबा खोसो, इकबाल खोसो, रसूल बख्श मल्ला ऐं ॿियनि सरगर्म कारकुननि भरपूर शिरकत कई। शिरकत कंदड़नि में क़ौमी झंडा ऐं बैनर खणी पाक फौज ऐं ISI पाकिस्तान रेंजर्स जे हक़ में नारेबाज़ी कई। बदर चौक ते वॾे जलसे दौरान मुक़र्रिरीन जज़्बाती ख़िताब कंदे चयो, असां भारतीय वज़ीर आज़म के मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ काफ़ी आहियूं। मुल्क की सलामती, ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमी इदारनि जे वक़ार लाइ हर वक़्तु पाक फौज सां गॾु बीठा आहियूं। दुश्मननि जी हर साज़िश के नाकाम बणाइण लाइ असां तयार आहियूं। जलसे में पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद जा जज्बाती नारा लगाया विया। मुल्क सां वालिहाना मोहब्बत जो अज़म वरजायो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे अली गुलाम खोसो, टंडोबागो सोशल मीडिया सेंटर सिंध। Pakistan!